देखो आएगी और नहीं गई उन्होंने इतनी देखा देखो इंडस्ट्री वाले ने बहुत गलत तस्वीर गई है उन्हें तो सलाह इस एक्ट में मूवी फर्स्ट चली हुई तो हर लोग मेन तस्वीर गई इन धरण के अखबार गाँव अगर चौदह आया और मनी ना नवा तो घरे बाकी आ रहे और या मोर नहीं है तब आपका घड़ा है ग्रो है भैया अखबार है तस्वीर न करो बेहतर हुआ है तो भैया अखबार बेटा वकील ब्याह जेका कानूनी तरीके मुझे ख्याल में क्या जाए तो जरूर कोशिश करे यार बिनी या बड़ा पूरो तरह के मनफा जो कहाँ जो वकील हुए उन्होंने तो यार तैयार किया तो वो लिखो चाहे के बार असां पढ़ी त टिनी गुरु पर ज्ञान टे नाला वठिबा जेके मॉनिटर इलेक्शन के प्रोसेस के मॉनिटर हाणे मॉनिटर कंदा कंहिंखे इलेक्शन कराईंदो केरु इहो पंहिंजे में कोर्ट में इहो न लिखियो त हाजी अशरफ खे मॉनिटर कंदा या कहिड़ी इलेक्शन कमेटी खे मॉनिटर कंदा इहा वज़ाहत करणु घुरिजे सभी के बवाल ना मुझे कानूनी को बहस इन्हें नथी नई जगह वज़ाहत ना आयूं तो डिपार्टमेंट डायरेक्टर हुजे या डायरेक्टर हुजे इतने कूड़ हूंदो त वठ थींदी अॻ में बि यूनिवर्सिटी वारा तव्हां भउ करे हींअर बि उन्हनि जी कहानी इहा ई आहे जितां केरु फोन थो कराए या लिफ़ाफ़े जी किथे पेशकश थी थिए त उनजी मंशा मुताबिक़ आउं सम्झां थो बहितर इहो आहे सभ खां पहिरियां पंहिंजे वकील सां थी सघे थो तव्हां राब्तो कयो हुजे रात अञा न आई आहे जे कयो आहे त बहितर आहे न त उन खां हिकिड़ी वज़ाहत कानूनी पेशी जेके आहिनि उहे वज़ाहत कराए छॾियो कोर्ट आख़िर कयो छा असली पंहिंजे वकील जे थ्रू लेटर डिपार्टमेंट खे लिखायो आहे त इनजी तमामु वज़ाहत वठो या तव्हां असांखे वज़ाहत ॾियो जेको तव्हां कयो आहे जेका रेफरेंस ॾिनो आहे इलेक्शन जे चेयरमैन जे थ्रू उन पंहिंजे वकील जे थ्रू ऐं पंहिंजे वकील जे थ्रू ऐं डिपार्टमेंट खे लिखो हाणे इहो कमु आहे जे असां अॻु में ई करे छॾियूं पहिरियों लिखी करे लेटर निकितो आहे लेटर निकिरण अॻु में ई अगरि वकील इहो वज़ाहत करे छॾनि हा असांखे अॼु घणो पढ़िया आहिनि उन्हनि खे बि ॻाल्हाइण में सहूलियत थिए हा ॻाल्हाइण जो हाणे सभ खां इजाज़त वठंदुसि सभिनी खे एजेंडा असांजी हिकिड़ी आहे असीं हलो खां जे ज़माने जा कुझु उहो असांजो हक़ आहे इहा दारो आहे करणु पर एजेंडा हिकिड़ी आहे ॿी के ॻाल्हि खे असां ॻाल्हायूं था तो असांजो अख़लाक़ी फर्ज़ु आहे मंदर न आहे अगरि मिले थी जेके ॻाल्हियूं असांजे ज़हन में जेके शयूं आहिनि उहे पंहिंजे अमल मुताबिक़ पेश कयूं जे न त जेका एजेंडा असांजे मर्कज़ वेंदी आहे हुन में अगरि साईं वारो कढियो आहे मां सम्झां थो बहितर आहे
बगैर छोड़ के तो दिया तो छोटी उन्होंने को रिक्वेस्ट करी वरी अगर संत साहब इजाज़त दे तो तो कुछ ॻाल्हियूं जेके कॾहिं कॾहिं की फेसबुक ते लिखंदा आहिनि ज़रूरु त पंहिंजे खे चइजनि पर पंहिंजी ॻाल्हि रोड रस्ते कंदा આજે अगर इजाज़त आहे त ॻाल्हायो इजाज़त तव्हांजी आहे 7:30 बजे वरी वकील सां बि टाइम रखी वञो न हमदा जी त 7:30 बजे ईंदी मीटर ते वकील सां टाइम रखंदा इन विच में जेको बि तव्हां ॻाल्हाईंदो हुजे पर सिर्फ़ु टाइम में बाक़ी नॉन बचल के मुझे तो हम फुल वक्त अच्छी तरह की बात है माइक मिली थी वजह से मज़ो नहीं थी असांजे दोस्तनि हिते ॻाल्हायो आहे सभिनी दोस्तनि ॻाल्हायो आहे असीं काशी लिखूं था त पोइ अची वञी कंदो मिलनि था असल में तंज़ीम हुजे पार्टी हुजे मुल्क हुजे उहा वधीक आइन ते कॾहिं लॻी जेके पहिरियां अहम ज़िम्मेदार आहिनि उहे ख़ुदि आइन ते अमल कनि तॾहिं अमल कराए सघंदा न त आइन जो किताब जेका असांजे आइन जी हीअं हैसियत आहे उहा सम्झां थो किताब या त केरु पढ़े नथो या केरु पढ़णु नथो चाहे अमल करणु नथो चाहे जेसि ताईं असीं पंहिंजो पाण खे न सुधारींदासीं त ॿिए खे कॾहिं सुधारे नथा सघूं शुरू खां वठी हेसि ताईं असीं ॾिसंदा था अचूं असांजी तंज़ीम में आइन नाले जी शइ न आहे वरी राजूरी फ़ैसिला दुर्गाई फ़ैसिला इहे थिया ज़रूरु पोइ उन ते 2 ॾींहं 4 ॾींहं अमल थिए थो कहिड़ो असां वटि हिकिड़ी अजीब रवायत पइजी वई आहे मूंखे अगरि हीअ शइ ॾियो था त तव्हां सां गॾु आहियां न त तव्हां सां छा ॾिसां थो असांजी तंज़ीम जा सभु फ़ैसिला हिन अदालत खां ॿाहिरि थिया जंहिंमें आउं पंहिंजे मर्कज़ खे चवंदुसि मुझे पंहिंजो मर्कज़ ये साईं जवाहर लाल कई असीं वधीक आइन मां कोन था चऊं एतिरो असां माहिर न आहियूं पर जॾहिं हाजी सचे इलेक्शन हाराई असीं हुन खां खटियो आहे तव्हां खटियो पहिरीं ॾींहं खां वठी अॼु ताईं असां सभु यादि पंहिंजी मुंहिंजे तंज़ीम खे असां चयो आहे त पंहिंजी जाइ ते कयो कोशिश कंदा आहियूं जेका बि सुठी ॻाल्हि लॻे उहा हर मोहन असां वटि हाणे हींअर ताज़ो जॾहिं हाणे हींअर ॿुधायो थी हिकिड़ी इलेक्शन कमेटी असांजी वर्किंग कमेटी में ठही आहे जेकियूं गवाहियूं असां ख़ुदि दोस्तनि खां पुछियो त बाबा असांजे रूबरू हीअ ॻाल्हि जंहिंजे करे असांजे दोस्तनि में घणी दरार पइजी वई पर असांखे उनखे बि परवाह कान्हे ॻाल्हि जेका सही था सम्झूं उहा कंदासीं पोइ कावड़ी थी वञे त अलाह में कुझु रखे पोइ शादी मुरादी हुनखे पचाए पोइ बि तंज़ीम पंहिंजी आहे हाणे हितां असांजा दोस्त वञनि था असांजे मर्कज़ी सदर वञे थो असांजे डिवीज़न जे सदर उते वञी हुनखे 2 उहिदा ॾेई था अचनि ऐं सम्झां थो इहो ऐं पंहिंजा दोस्त हटाए था हुननि खे खणनि था कहिड़े हिसाब जॾहिं असां पाण आइन ते सख़्ती सां अमल न कंदासीं त ॿिया मोकिलियो आहे न ताकि इहे शयूं पोइ लालच वधे थी माण्हुनि खे त हिकिड़ी शइ मिली आहे मूंखे अची 2 शयूं ॾेई विया न सुभाणे 2 शयूं मूंखे ॾियनि न छो न असीं अॼु उहा कोशिशि पिया कयूं त कंहिं दोस्त जो गुरू कंहिं दोस्त खे पटाए साईं हिन तंज़ीम में जेसि ताईं आइन ते सख़्ती सां अमल न कबो तेसि ताईं सम्झो त तंज़ीम ऐं सम्झां थो अॼु अठार जी नवंबर आहे सालगिरह आहे दोस्त सालगिरह भलाई लिखियो आहे
जानवर बीमारी वारी पेट गोॾे ॾे त असां हुनखे साल करे गुज़ार कोन्हियूं त ख़ुदा जो बरसी मल्हायूं। या साॻी तंज़ीम जंहिं वटि मिनिस्टर हली ईंदा उन सॼी तंज़ीम खे मिनिस्टर आॻुवाणी करणु चाहिए। हिकिड़ा ॾींहुं साईं सवेरे ॻाल्हि कई, इहा पसंदि पूरी रिपोर्ट आहे। हिकिड़ा दोस्त हुते वञनि था उनजे साम्हूं असां था लॻूं। खोड़ अहिड़ा उहिदा आहिनि जेके आऊं सम्झां थो आईनी तौरु नाइम कया हुआ। सभिनी ज़ोरनि आईनी खे साइड में रखी पोइ फैसला कया, किथे यार दोस्त वञो, किथे वास्ता हलनि। तंज़ीम में इहे शयूं कॾहिं कमु न आहिनि, उहो शामिल फ़ाइदो कॾहिं मुंहिंजो नतीजो इहो आहे, अॼु असांजो मिनिस्टर आऊं सम्झां थो कुझु कोन थो सम्झे ॿिन्ही ज़ोरनि खे। ईअं न को हिकिड़ी ज़ोर, ॿिन्ही ज़ोरनि खे। अंग्रेज़ पॉलिसी आहे, विड़हायो हुकूमत कयो, असांखे विड़हायो वठनि, असां इहा ॻाल्हि सम्झूं। असीं हुननि खे चऊं त विड़हाए वेठा आहियूं, दर बदर उहो उस्ताद थो थिए। स्ट्रक्चर आहे छा, असीं ज़ोर पायूं था फिलण खपे। पहिरियों ॾिसो अथई हुन में असांजूं तजवीज़ूं शामिल आहिनि। नेशनल पॉलिसी आहे की ठाहे इस्तिजाह बि थी आहे, जेको रिटायर्ड कामरो वेठो माने सभुनि जो मनमानियूं आहिनि। का शइ असांजी तजवीज़ न कई वई। असां चऊं था पहिरियों दफ़ो कोई बाबा कैंपस ख़तमु कयो, हुननि मूंखे मथां कलस ख़बर ॾिनी वियो 10-20 ग्राम स्कूल असीं उन्हनि खे कोन था ॻाल्हायूं। असां घस पाण था ॾियूं ॿियनि खे। ऐं चवंदो मुंहिंजे घर में दोस्तनि खे घस ॾिना, हुननि ग़लति कयो आहे, 100% ग़लति कयो। असां हुननि खे रूबरू कयो आहे, असां ॾिसो आहे, घणो कुझु कयो आहे, असां उहे साथ में छॾींदा आहियूं, इन ॻाल्हि में पर रस्तो असांजो मर्कज़ लॻे। असां सभई इहा ॻाल्हि कंदा आहियूं, बाबा दोस्त गॾु खणी हलो, पर आइनी तरीक़े सां गॾु खणी हलण जो मक़सदु कोन्हे असां हली था तव्हां वटि इहो चेक खणो असां सां गॾु। हिते हुननि पंहिंजा उहिदेदार मुक़ररु कया। असांजी डिवीज़न में हींअर 2 सदर शामिल। मुंहिंजी नज़र में उहो थोरो मुंहिंजी नज़र में 2 आहिनि। मुंहिंजी नज़र में 2 आहिनि। हुअणु ईअं खपंदो हो जॾहिं असांजो दोस्त रिटायर थियो आहे, हुन में ऑटोमेटिक एक्टिव सदर, क़ाइम मक़ाम सदर, चीफ नायब सदर उनखे करण ई घुरिबो त घुराए। पर हुन कोशिशि कई त हाणे भर्ती कमेटी जी मीटिंग अगरि घुरायूं था दोस्त ॾींदा, असांजो हाणे हेठि भरोसो कोन्हे। असांजो किरदारु अहिड़ो रहियो आहे, असां कम अहिड़ा कया आहिनि, असांजो हेठि भरोसो कोन्हे। खपे त असां कम खणी कोशिशि कंदा आहियूं। हुनखे पंहिंजो हल बर्दारी करण जी कोशिशि कई हुई, असां इनकार कयो ऐं ख़ुदि उहो इनकार कयो। दोस्त नाराज़ थी वियो, थी वियो जेको तरीक़ो हुन सां हलो आहे त बहितर। वरी असांजो दोस्त आहे ॿुधो अची त साईं हेठां पहाड़ खां वठी मथे ज्योति मिली वेंदो हो असांखे बाबा 2 महीननि खां पोइ उनखे अलॻि ठाहियो। असांजे प्रोग्राम जंहिंमें जेके मुख्य दावती कोन्हे उते असां ॾिठो एक्सीडेंट असांजे ऑफिसर में ठीकु आहे। असांजे ऑफिसर में कमु आस्था वञणु खपे, कमु वठणु खपे। उते असांजे ऑफिसर जी दौर में शर्माइण खे इस्तक़बाल कयो वियो। उन मां उहो असांजी मजबूरी अंदाज़ो लॻाए सघंदा। उते असांजो दोस्त तकरीर करे थो, शायदि हुन महसूस न कयो हुजे, पुछो कॾहिं पढ़ाई था साईं जो इशारो सिकंदर वारा पर न्यार केॾा
ॾाढो ॾिसे हाणे तव्हीं भला हू मुंहिंजा उस्ताद हू ग़लति था करे त असीं ग़लति कयूं असीं पाण पंहिंजा ऐप था उगाड़ियूं त तव्हां चवंदा आहियो कोन था पढ़ाई कयो क्या हुननि खे ख़बर कान्हे हीअ असां कहिड़ा पास वठी क्या हुननि खे ख़बर न आहे असांजी गुलाम ठीकु आहे असां चओ असांजे कम लाइ थो वञे असां इहा शइ था एक्सेप्ट कयूं पर हू इहो कोन था सम्झनि असांजी गुलाम असां नंढ अचे थो अचो वञण जी लॻी पई आहे उतां कोन्हे उन मां उहा असांखे अखड़ो चवंदा त न लॻाईंदो त ही हिक ॿिए जा पटका रहण में पूरा अगरि हिकिड़ो ग़लति करे थो मुक़ाबले में असांखे त ग़लति करिणो कोन्हे न सभिनी मसइलनि जो असांजी तंज़ीम अगरि दोस्त चाहिनि था गैर मुल्की वारा फ़ैसिला फ़ैसिला राजनीति फ़ैसिला इहे बिल्कुलु ई हिन में न हुअणु खपनि जेको किलो वारा थी वियो घटि में घटि सभ खां पहिरियां आहिनि ते जेके हींअर आहिनि था इंग्लिश में मालिक वरितल आहे पहिरियां पाण अमल कयो करायो जेको अमल नथो करे उनजे ख़िलाफ़ हिकिड़ो एक्शन करणु आइनी तौरु हिकिड़ो एक्शन करणु खपे हाणे केतिरनि दोस्तनि जूं मेंबरशिपूं वरितल ॿार थी वई कहिड़े आइन तहत उन्हनि मेंबरशिप कहिड़े आइन तहत उनजी मेंबरशिप ॿार खे छा आइनी तरीक़े सां वटि आया सभु कुझु जो मबाद हिकिड़ो माण्हू वञे थो इलेक्शन कमेटी जो मेंबर थी थो वञे ॿिए ॾींहुं हिकिड़ो उथंदो उतां हुनजी इलेक्शन कमेटी उहा ख़तमु थिए थी उहो माण्हू छाजो वञे थी उहिदे ते वेही थो कहिड़े हिसाब सां इहे असांजूं निगलेक्शूं असीं कोशिशि कंदा आहियूं हिन खे भई चुप करिणो आहे पोइ पंज सां वठे थो त ॾियूं ओॾो वञे थो घटि में घटि अकेला पेटे रखे कुझु हुजे हुन में अॼु मुखालफ़त ज़रूरु थी वई पर जेका हींअर मुखालफ़त उन खां उहा मुखालफ़त सभिनी खां वॾी आहे आइनी कदम पूरो करणु सख़्तु कदम न करे सघो था उहा जेके मुखालफ़त आहे उहा असां कजे केरु बि ॻाल्हाए थो उन सां ॻाल्हाए सघूं था पर जेको मौजूदा सिस्टम पियो अचे असीं केॾे थो कयूं असांजा स्वागत बि छा था चओ कहिड़ो कहिड़े माण्हू आहिनि चइबो कहिड़ो कहिड़ो कोन कयो हुननि सॼो सिस्टम गैर आहिनि हलायो सभु शयूं अदाइनि खां ॿाहिरि हलियूं त असां त ॿाहिरि हलायूं असांजो मर्कज़ त ईअं कयो भला साईं बुनियाद वेठो आहे असां उते हलींदा वञूं उहो त असांजे अदाइनि खां ॿाहिरि वेठो आहे उन हंधि पासे वञूं था त केॾे सुभाणे वरी कोन गैर आइनी तरीक़े सां गैर ज़रूरी का थी असांजे आइन में आउं चवां थो इहा वसाहत हुजणु घुरिजे असांजो को बि दोस्त तंज़ीमी मसइलो पंहिंजे अदारे खां ॿाहिरि थींदो पोइ चाहे कोर्ट में हुजे या को मलेरो हुजे या को वीर पीर हुजे खणी थो वञे उनजे ख़िलाफ़ फौरन एक्शन करणु आइन में इहा थी वञे कोर्ट त आइन त ॾिसंदो न भई तंज़ीम लिस्ट में ॾाढा कोर्ट डिस्ट्रिक्ट पार्टी त कान्हे आइन थी वञे इहा असांजे आइन में शइ आहे त असांजो को बि दोस्त का उनजी शिकायत पंहिंजे अदालत में थी करे लिखत में करे हिते करारदाद पास कराए असांखे 29 ज़रिए सदर सही असां उनजी हिमायत कंदासीं हितां उहो शइ करे अगरि ॿार खणी थो वञे त फौरन एक्शन थियणु अगरि इहे सख़्तु फ़ैसिला लॻण वारी आहे तंज़ीम बचाइणु चाहियो था पहिरें नंबर ते आइन नथो ॿिए नंबर ते अगरि साईं गुलाम हिते आइन जे ख़िलाफ़ वञो थो चओ ख़िलाफ़
जे अगरि असां सही था कयूं उनखे बि एक्शन करणु खपे। असांजी हींअर जेका मौजूदु तनज़ीम हले थी ॿिन्ही पासनि मां हिकिड़ी दफ़ो चयो तूं 100% गैर आहे 100% माण्हू था करे रहिया पर हिते ऐलान थो कयां त 100% गैर आहे ग़लति तरीक़े सां न रहणु खपे। पर इहे ई कोताहियूं असां जेके हिते वेठा आहियूं उन्हनि खां बि केॾियूं बि अचनि रोज़ पंहिंजी मर्ज़ी ते हिकिड़ो उहिदो ख़ाली करे ॿियो उहिदो भरी था छॾिया पिया चवनि हाणे न कानून न वर्किंग कमेटी छा हल बाबा थी वियो। इहो जेको असीं राज में सिस्टम में आहियूं इहो ख़तमु कयो त बहितर वधीक आहे। हाणे मूंखे नथो लॻे त कोर्टनि जा मौजूद ॾिठा मूंखे नथो लॻे त मुस्तक़बिल ग़रीब करे पोइ असांजी तनज़ीम बहितरीन ईंदी या मूंखे नथो लॻे। ख़ुदा करे या मुंहिंजी ॻाल्हि ग़लति साबित थिए असांजी सरहद में हिकिड़ो ॻाल्हि आहे ख़ुदा असीं नथा कयूं त असांजो सॼो साल ओॾो हुजे असीं नथा कयूं उहिदनि जी असांजी ॻाल्हि कान्हे पर जेका पोइ नथी पंहिंजे दोस्तनि जी ॾिसूं पिया कल्ह बि दोस्त असांजा सवाल कयो मूंखां असांजी ममता थींदे ई न जेसि ताईं असां हुनखे हिरायो आहे पाण हिरायो असांजो मर्कज़ी सदर आहे असीं हिकिड़ो ॿ मां सम्झा थो हिकिड़ो ॿ या न सभु करे चवंदासीं हिक ॿिए खे पर साथ ॾींदासीं हिकिड़ो ॿिए जो मिलण वारो माण्हू फरमाश बि करे थो पूरी या फरमाश आहे पाणी खे थो करे या असांजो मर्कज़ थी थो पए आहे जेको अहिड़ियूं डिमांडूं क़बूल थो करे बाबा असीं चऊं था ठहियल पर तरीक़े सां राजकोट वारे हिसाब सां न बाबा मूंखे अॼु खे पटको वठी ॾियो तुंहिंजो भॻ कायम न कयां इन्हनि शइ खां हटी करे अगरि फ़ैसिला कयो त उहे सख़्तु फ़ैसिला ज़रूरु हूंदा मूंखे तव्हां फोन ते असीं हीअं पहुची ॾिसूं पिया कॾहिं नासिर शाह खे पटका ॿुधाया पिया वञनि कॾहिं कंहिंखे पटका ॿुधाया पिया वञनि कॾहिं असांजो उहिदेदार के वॾे माण्हू जे अॻियां बीठो कॾहिं कहिड़े वॾे माण्हू जे अॻियां बीठो असीं माण्हुनि खे ॿुधाइण लाइ कयूं था फलाणे जो माण्हू आहे उस्तादनि जो अॻवान आहे ऐं फलाणे मीर पीर सरदार जो माण्हू आहे जे सरदार खे जेको पटको ॿुधायो था उहो पंहिंजो पटको बचाइण लाइ करे जेके पटकी ज़रूरु हुजे उहा हिन माण्हू मूंखे कल्ह पटको ॿुधायो अॼु हिनजी नायत नाजात या फरमाइशूं पूरी करे असांजो सिस्टम अहिड़ो आहे जो असीं हिन सियासतदाननि खे असीं कोन पहुची सघंदा आहियूं असांजी तनज़ीम में रही न रही वरी को दोस्त न ई वञे असांजी तहरीक जो ऐलान थो थिए असां कया थिया तहरीक आहे असां तय करण में शुरूआत कई ज़िलनि ते शुरूआत कई राति जो ॿुधो त असांजा मसइला जेके दोस्त असां तयारु कया परे परे वारा दोस्त वीचारा किथां गाॾियूं कई पहुता असीं वेठा हुआसीं तयारु न हुआसीं सुबुह जो निकितासीं इहो कहिड़ो ताक़त जो असांजे उस्ताद खां असांजे डिवीज़न जे वर्कर कॉर्पोरेशन में मूं साईं जी तजवीज़ मिली त साईं हिन एहतियात खां अॻु में दोस्तनि सां सलाह करे प्लान ठाहे कोई को प्लान असांजो कोन्हो ईअं ऐलान कई करायो घणाई पंहिंजे ख़िलाफ़ थिया पीपल्स पार्टीअ जे मिनिस्टर जे ख़िलाफ़ जिन जे सरदारनि वीरनि पीरनि असांजे दोस्तनि खे गुज़रायो जंहिं महिल उन्हनि खे ख़बर पई त सभिनी जिन जिन खे गुज़रायो के कन में हथो भई असांजो करे वियासीं बदनामी असां सॼी तनज़ीम में थी उस्तादनि में हुननि खे मौक़ो मिलियो त तव्हां ॻाल्हि असीं अॼु बि सोशल मीडिया तव्हां पढ़ो हिक ॿिए जा पटकारण में पुरायो हुकूमत कुझु बि करे उन जे ख़िलाफ़ असां को दोस्त ॾिसण न पिया
घराणा को तयारु कयो इहे शयूं हला करे जो त ख़तमु कनि बहरहाल ऐं पंहिंजे मर्कज़ खे इहा ई आख़िर में मिनत कयो साईं अगरि तंगी मकान चाहियो था त सभ खां पहिरियां ऐं आख़िरी इहो ई कमु अथव आइन ते वरी खाण शक्ति सां अमल करायो हेठि आइन ते अमल करायो हेठि ताईं असां जेके बि शयूं कयूं गहरायूं कयूं हुननि बि कयूं त असां बि हुननि खणी ॿ ज्यादा असां कयूं हूंदियूं पर उहे मौक़ा असां बि फराहम कया हाणे जॾहिं हाणे वक़्तु त आहे कोन 3 सालनि जे बजाए 4 साल असीं पंहिंजो प्लान कढी रहिया आहियूं बाक़ी रहियो हिकिड़ो साल आहियूं या इलेक्शन कोन पियो थियल खण वारा आहियूं जो मूंखे लॻे कोन थो इलेक्शन थींदी असीं पंहिंजो रिटायर्ड वठंदासीं पर होदा बाक़ी रिटायरमेंट खां पोइ इहो मतिलबु वाइदो आहे रिटायरमेंट खां पोइ वाइदो आहे त पोइ कंदो कोन इहो असीं वाइदो करे बाक़ी कोई पाण छॾायो आमीन